قال الله سبحانه وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين. اللهم انفعنا بما علمتنا وعلمنا ما ينفعنا وزدنا علما. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. मोहतरम अज़ीज़ दोस्तों, मुसलमान भाइयों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा इन दुनिया की ज़िंदगी में असां ते बेइंतिहा एहसान थोड़ा ऐं नेमतूं आहिनि। रब्बुल आलमीन जा एतिरा एहसान आहिनि, एतिरियूं नेमतूं आहिनि जो परवरदिगारे आलम खुद फरमाए थो, व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। ऐं इंसानो, जेकॾहिं तव्हां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे नेमतनि खे शुमार करणु चाहियो, ॻाणेटे में आणणु चाहियो, ला तुहसूहा, तव्हां उनखे ॻणे नथा सघो। कुरान जे हिन आयत में दुनिया जे हर इंसान सां खिताब कयो वियो आहे। उहो ग़रीब हुजे, मालदार हुजे, हारी हुजे, ज़मींदार हुजे, मुलाज़िम हुजे या सेठ हुजे, हर हिक ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एॾा एहसान आहिनि, एतिरियूं नेमतूं आहिनि, एतिरियूं महिरबानियूं आहिनि जो हर इंसान भले उनके जिस्म ते पूरा कपड़ा भी पातल न हुजन, फाटल कपड़न सां जेकॾहिं उहो इंसान पंहिंजे वजूद ते गौर कंदो त हक़ीक़त इहा आहे त अल्लाह जो एॾियूं नेमतूं आहिनि, एतिरा एहसान आहिनि जिनखे उहो बि शुमार नथो करे सघे। उमूमन असांजो ज़हन उन्हनि माण्हुनि ॾांहुं वेंदो आहे जिनखे अल्लाह वॾा माल ॾिना आहिनि, वॾियूं दौलतूं ॾिनियूं आहिनि। असां सम्झंदा आहियूं त हिन क़िस्म जूं आयतूं उन्हनि माण्हुनि लाइ हूंदियूं, पर न, हर इंसान खे अल्लाह ताला पंहिंजे हर बाने खे तमामु घणो नवाज़ियो आहे। अल्लाह ताला जा जेतिरा बि एहसान दुनिया में आहिनि इंसान जे मथां, जेके अणगणिया आहिनि, बेशुमार आहिनि, उन्हनि एहसाननि में ख़ुसूसन उम्मत मुहम्मदिया जे मथां, तव्हां असांजे मथां, क़यामत ताईं अचण वारनि इंसाननि जे मथां अल्लाह ताला जो इहो बि तमामु वॾो एहसान आहे जो रब्बुल आलमीन तव्हां असांखे पंहिंजे आख़िरी नबी इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बनायो आहे। छाकाणि त अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो त आऊं जन्नत जी तव्हांखे दावत ॾियण आयो आहियां।
माना जॾहिं खां दुनिया में इंसान पैदा थिया आहिनि, अल्लाह रब्बुल इज़्ज़त तॾहिं खां जन्नत जे तरफ़ दावत ॾियण वारा दाई पैगंबर ऐं रसूल मोकिलींदो रहियो आहे। जेके 1 लख खां वधीक नबी ऐं पैगंबर गुज़रिया आहिनि, पर जॾहिं हिन उम्मत जो टाइम आयो, तव्हां ऐं मूंखे जन्नत जे दावत ॾियण जो जॾहिं वक़्तु आयो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त कंहिंखे मोकिलियो? इमामुल अंबिया सैयदुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। दुनिया जो भी हिकिड़ो उसूल आहे, कानून आहे त जंहिं शख़्सियत खे तव्हां दावत ॾियो था, उनजो जेतिरो मक़ाम हूंदो आहे, उनजी जेका हैसियत हूंदी आहे, दावत ॾियण वारो उन हिसाब सां मोकिलींदा आहियूं। पाड़े में पाण नंढे ॿार खे बि मोकिलींदासीं, असांजे शादी जी दावत ॾेई अच, पर वक़्त जे MP MLA खे जॾहिं शादी कार्ड ॾियणो हूंदो तॾहिं ॻोठ जा चङा माण्हू गॾिजी वेंदा, छो त उनजी हिकिड़ी हैसियत आहे, उनजो हिकिड़ो मक़ाम आहे। उनखे कंहिं आम माण्हू जे हथां पैगाम कोन मोकिलिबो, आम माण्हू जे हथां कार्ड कोन मोकिलिबो। त हिते त दावत जन्नत जी आहे, ऐं इहा दावत हिन उम्मत खे ॾियण जे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इंतिखाब कयो। इन मां अंदाज़ो लॻायो त हिन उम्मत जी अहमियत अल्लाह जे ज़ात वटि केतिरी आहे। जन्नत जो जाई, जन्नत जे तरफ़ घुराइण वारो, सॾण वारो इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन्ही जे करे रब्बुल आलमीन क़ुरान करीम में पंहिंजे हिन एहसान खे चिटनि लफ़्ज़नि में बयानु कयो आहे। अल्लाह जा जेतिरा एहसान आहिनि, जेतिरियूं नेमतूं आहिनि, उहे अल्लाह ताला जो ज़ाती एहसान ऐं ज़ाती नेमतूं आहिनि। उनजे करे रब उहे पंहिंजा एहसान ॼाणाए थो, बाने जे उन्हनि जो अहसासु ॾियारे। असां जेकॾहिं कंहिं ते एहसान करियूं त उहा मिल्कियत जंहिंमां असां कंहिं ते एहसान करियूं पिया, इहा असांजी ज़ाती कोन्हे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां मिलियल आहे। असां पाण उनजा मुहताज आहियूं, असांखे एहसान कंहिं ते जतलाइणो कोन्हे, पर रब्बुल आलमीन पंहिंजे बाननि ते एहसान कंदे छा थो फरमाए? फरमाई लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। रब्बुल आलमीन फरमाए तो अहले ईमान जे मथां अल्लाह जो ही ख़ास एहसान आहे। हालांकि अल्लाह पंहिंजे पैगंबर खे त पूरी इंसानियत लाइ मोकिलियो आहे, सिर्फ़ मोमिननि लाइ न, काफ़िरनि लाइ, यहूदियनि जे लाइ, ईसाइयनि जे लाइ, पूरी दुनिया जे इंसानियत जे लाइ अल्लाह मोहम्मद करीम खे मोकिलियो। पर रब एहसान कंहिं ते ॼाणायो? मोमिननि ते। छाकाणि त जिन ईमान आंदो उन्हनि ई फ़ाइदो हासिल कयो, उहे ई जन्नत में पहुचंदा, उहे ई मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सच्चा उम्मती चवराइबा। बाक़ी त अल्लाह जे रसूल जे दावत जो इनकार करे पंहिंजो पाण खे जहन्नमी बनाइनि था, अल्लाह जे ग़ज़ब ऐं ॾमर खे दावत ॾियनि था। उन्हनि जे लाइ अल्लाह जो एहसान हो, पर जॾहिं हिन एहसान खे उन्हनि क़बूल न कयो त उन्हनि जो रस्तो ई अलॻि थी वियो। फरमाई लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो ही मोमिननि जे मथां तमामु वॾो एहसान आहे जो उन पैगंबर खे अल्लाह तव्हां जे जिन्स इंसानियत मां रसूल ऐं नबी बनाए मोकिलियो ऐं उनजी ज़िम्मेदारी छा लॻाई आहे? अल्लाह जो क़ुरान फरमाए थो युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। तव्हांजो गुनाहनि खां तज़कियो करे थो, गुनाहनि जी निशानदेही करे थो त हिननि गुनाहनि खां पाण खे बचायो, ख़ैर जी तव्हांखे तालीम ॾे थो, अल्लाह जे किताब जी ऐं हिकमत भरियूं ॻाल्हियूं तव्हांखे सेखारे थो। व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिन मुबीन। जेतोणीकि तव्हां हिन पैगंबर खां अॻु में चिटी ऐं पधरी गुमराही में हुयो। कुंतुम अला शफ़ा हुफ़रतिन मिनन नार। अहिड़ी गुमराही जो तव्हां जहन्नम जे खॾ जे किनारे ते पहुची चुका हुयो। फ़अनक़ज़कुम। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांखे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोकिले करे तव्हांखे उन जहन्नम जे खॾ खां, जहन्नम जे आड़ा खां, जहन्नम जे बाहि खां मोहम्मद करीम जे ज़रिए बचायो। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साल पहिरीं जेके पाण कुर्बानियूं ॾिनियूं
कॾहिं ताइफ में ज़ख्मी थियनि पिया, पत्थर पिया खाइनि, कॾहिं अल्लाह जो रसूल ओद में ज़ख्मी थिए पियो, कॾहिं खंदक जे मौक़े ते काइनात जे इमाम जे पेट ते पत्थर ॿधल नज़र अचनि था। उन्हनि तकलीफ़ुनि जूं बरकतूं आहिनि जो अॼु तव्हां असां अल्लाह जे घर में वेही रब खे सजदो करियूं था, वरना शायदि कंहिं पत्थर जे साम्हूं झुकंदा हुजूं हा, शायदि कंहिं मूर्ति जा पुजारी हुजूं हा। मोहम्मद करीम आयो अल्लाह जे तौहीद जी दावत खणी पाण आया। ग़ज़वे बदर जे टाइम ते अल्लाह जे रसूल अल्लाह खां दुआ घुरी हुई, इलाहुल आलमीन जेकॾहिं हीअ अॼु नंढी जमात हिननि खे अॼु हलाक कयो वियो, अॼु ही मैदान बदर में शहीद थी विया, हिन ज़मीन ते तुंहिंजे तौहीद जी दावत ॾियण वारो को कोन रहंदो, हिन ज़मीन ते तुंहिंजी अकेले जी इबादत करण वारो कोई कोन रहंदो, छाकाणि त आउं आख़िरी नबी आहियां ऐं मूं ते ईमान आणण वारा ही चंद माण्हू आहिनि। जेकॾहिं ही बि सभु शहीद थी विया, मूं मोहम्मद करीम खे बि शहीद कयो वियो, त न को नबी ईंदो न ज़मीन ते माण्हुनि खे अकेले अल्लाह जे तरफ़ दावत ॾियण वारो हूंदो। उन इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेहनतनि जे करे अॼु असां मुवहिद आहियूं, अॼु तौहीद परस्त आहियूं। ही अल्लाह जो वॾो एहसान अथव, रब जी वॾी नेमत आहे। उन प्यारे पैगंबर जे मक़ाम खे सुञाणो, उन प्यारे पैगंबर जे अज़मत खे सुञाणो, उन इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह जे शान खे सुञाणो। एॾी अज़मत अल्लाह रब्बुल इज़्ज़त काइनात जे इमाम खे ॾिनी जो पूरी अंबिया जी जमात में खेनि अल्लाह मुमताज़ बनाए छॾियो। नुमाया अल्लाह रब्बुल इज़्ज़त रखियो आहे अंबिया जी जमात में। जॾहिं आलम अरवाह में अल्लाह रब्बुल इज़्ज़त सभिनी नबियनि जा रूह पैदा कया, तमाम अंबिया जा रूह पैदा करे अल्लाह उन्हनि जे साम्हूं हिकिड़ी करारदाद पेश कई। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि जे साम्हूं हिकिड़ो उसूल पेश कयो, हिकिड़ी ॻाल्हि मंझराई। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए उन ॾींहुं जॾहिं मैदान जेको आहे आलम अरवाह में अल्लाह जा मलाइक मौजूद हुआ, अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो वइज़ ख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुन लिमा माअकुम लतुमिनुन बिही व लतंसुरुन। अल्लाह मलाइकन खां अल्लाह नबियन खां वाइदो वरितो आहे त जेकॾहिं तव्हांजे दौरे नबूवत में आख़िरी नबी इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची वेंदा, तव्हां वाइदो करियो तव्हां बि ईमान आणींदो, तव्हां बि हिन नबी जा उम्मती बणिजी वेंदो, तव्हां बि हिन नबी जी पैरवी कंदो। अंदाज़ो लॻायो अॼु असां मुस्लमाननि जी छा हालत आहे। असां त उम्मतियुनि खे अल्लाह जे रसूल जे मुक़ाबले में बीहारियो ऐं क़ुरान फरमायो त जेकॾहिं आख़िरी नबी अची वञे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त नबी बि मोहम्मद करीम जे साम्हूं पंहिंजी नबूवत हलाए कोन सघंदा, उन्हनि खे बि ईमान आणणो पवंदो। ॾिसो आख़िरी दौर में हज़रत ईसा अलैहिस्सलाम ईंदा, अल्लाह जा नबी थी गुज़रिया, पर जॾहिं हाणे ईंदा अल्लाह जे रसूल जे नबूवत खां पोइ त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती थींदा ऐं मोहम्मद करीम जे शरीयत खे नाफ़िज़ कंदा। पंहिंजी शरीयत, पंहिंजी फ़िक़ह, पंहिंजो मज़हब को अलॻि ईसा अलैहिस्सलाम कोन अची ठाहींदो, बल्कि इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत ते अमल कंदा ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत खे नाफ़िज़ कंदा। वो अज़ीम पैगंबर जेके अल्लाह रब्बुल इज़्ज़त वो एज़ाज़ हासिल कयो, ॾिनो अता कयो आहे जेको कंहिं नबी खे कोन मिलियो आहे। जॾहिं पहिरीं वही नाज़िल थी अल्लाह जे रसूल ते, हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम आयो ग़ारे हिरा में, हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे भाकिर विधा, ज़ोर ॾिनो ऐं एतिरो ज़ोर ॾिनो जो अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो मूंखे लॻो मुंहिंजो साह निकिरण वारो आहे। ऐं तव्हां अंदाज़ो लॻायो उन मलाइक में छा ताक़त हूंदी जंहिंखे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ॿ दफ़ा मूं उनजे असली शिकिल में ॾिठो आहे, उनजा 600 पर आहिनि, 600 पर आहिनि। आसमान ऐं ज़मीन जे विच में हिकिड़ी कुर्सी ते वेठल मूं हज़रत जिब्रील खे ॾिठो ऐं ज़मीन ऐं आसमान जे विच वारे ख़ला खे भरे छॾियो अथनि। उन मलाइक जॾहिं भाकिर विझी ज़ोर ॾिनो हूंदो, इहो छा त ज़ोर हूंदो, छा ताक़त हूंदी। अल्लाह जे रसूल फरमायो बलग मिन्नी अलजहद, मूंखे तकलीफ़ पए थी ऐं ईअं लॻो थिए त मुंहिंजो साह निकिरण वारो आहे। हज़रत जिब्रील ज़ोर ॾेई फरमायो ऐं अल्लाह जे रसूल पढ़। इमामुल अंबिया फरमायो पढ़ियल ई कोन्हे, मां न बेकार
ऐं पढ़ी सघाई कोन थो। ॿिए दफ़े टे दफ़े मुहद्दिसीन लिखनि था त अल्लाह जा जेतिरा मलाइका आया आहिनि हज़रत आदम खां वठी इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह ताईं जेतिरा नबी आया सभिनी नबियुनि वटि हज़रत जिब्रील पैगाम आंदो आहे, अल्लाह जा मैसेज पहुचाया आहिनि, रब जी वही आंदी आहे। पर वाहिद नबी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे जंहिंखे हज़रत जिब्रील भांकिर विधा। इहो ताल्लुक़ ख़ास मलाइकनि जे सरदार सां मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा अज़ीम हस्ती आहिनि। यकीन करियो जंहिंजे सुन्नतनि जो अॼु असां मुसलमाननि मां हया निकिरी वियो, एहतराम निकिरी वियो, पैगंबर जे हदीसनि जो एहतराम निकिरी वियो, उहो इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़बान मां जेकी ॻाल्हाइनि उहा अल्लाह जी वही आहे। जेकी ॻाल्हाइनि उहा अल्लाह जी वही आहे। उहो काइनात जो इमाम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो एहतराम दुनिया जे हर शइ में अल्लाह रखियो आहे। दुनिया जी हर शइ में अल्लाह रब्बुल इज़्ज़त एहतराम रखियो आहे। इन जे करे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुस्नद अहमद जी रिवायत आहे, पाण पंहिंजो उम्मत जे नाफरमान इंसाननि खां ऐं नाफरमान जिन्ननि खां शिकायत कंदा। शिकवा वारे अंदाज में अल्लाह जे रसूल पंहिंजी हदीस पेश कई। पाण छा था फरमाइन? पाण फरमाईंदा मा बैन समाए वल अर्दि अहदुन इल्ला यअलमु अन्नी रसूलुल्लाह इल्ला आसियल जिन्नि वल इंस। पाण फरमाईंदा आसमान ऐं ज़मीन जे विच में अल्लाह जी जेतिरी मखलूक आहे उहे सभु मूंखे सुञाणंदा त अल्लाह जो रसूल आहियां। सभु ॼाणंदा, सभिनी खे यकीन आहे, सभु सुञाणंदा त अल्लाह जो रसूल आहियां। इल्ला आसियल जिन्नि वल इंस, सवाइ नाफरमान इंसान जे ऐं नाफरमान जिन जे। नाफरमान इंसान जिन वो अल्लाह जे प्यारे पैगंबर खे जेकॾहिं सुञाणे हा त नाफरमानी कोन करे। असां त चवंदासीं साईं असां नाफरमानी वाक़ई करियूं था पर असीं सुञाणूं त था न। इहा सुञाणप कोन्हे, इहा मार्फत कोन्हे जो मोहम्मद करीम ते कलमो पढ़ी उन इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह जी असीं नाफरमानी करियूं। मार्फत सुञाणप जेका है अल्लाह जे रसूल जी इहा है त पंहिंजी पूरी ज़िंदगी खे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ताबेदार बनाइजे। हदीस किताब जामे तिर्मिज़ी में हदीस मौजूद है, इमामुल अंबिया जो एहतराम ॾिसो अल्लाह जे मखलूक में केतिरो आहे, केतिरो एहतराम है अल्लाह जे मखलूक में। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा मेराज वारी रात हज़रत जिब्रील बुराक जेको जानवर आहे जन्नत जो जानवर आहे उनखे वठी आयो अल्लाह जे रसूल वटि। अल्लाह जा पैगंबर हिन बुराक ते सवार थियो ऐं पाण हलंदासूं आसमाननि जो सैर करण जे लाइ। मेराज ते वञे पियो काइनात जो इमाम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हदीस अल्फाज़ आहिनि जॾहिं बुराक अल्लाह जे रसूल वटि जिब्रील आंदो ऐं इमामुल अंबिया उन ते सवारी करण जी कोशिश कई, पाण उन ते सवार थियण जी कोशिश कंदा त उहो बुराक जानवर जेको आहे उहो हरकतूं करे थो, चाहे थो त मूं ते केरु सवार न थिए। छाकाणि त बुराक उहो जानवर आहे जंहिं ते अल्लाह जे सभिनी मलाइकनि सवारी कई आहे। पर हज़रत ईसा खां अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी मोहम्मद रसूलुल्लाह ताईं डिघो अरसो इन जानवर ते केरु सवार थियो ई कोन। जानवर जी फितरत है, जानवर जी तबीयत है, उनका जेको कम वठणो है घणो टाइम उनका वो कम वठण तव्हां छॾे ॾियो, हर वाइण छॾे ॾियो, सवारी करण छॾे ॾियो, घणे टाइम खां पोइ वरी जॾहिं सवार थींदो त हू कोशिश कंदो त मूंखे केरु सवार न थिए। बुराक कोशिश कई, हरकतूं करण लॻो। हज़रत जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अतफ़ालु बि मुहम्मदिन हाकज़ा, ओ बुराक छा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अहिड़ियूं हरकतूं कबियूं? ईअं थींदो तोखे ख़बर आहे तुंहिंजे मथां सवार थियण वारो केरु आहे? मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अल्फाज़ नालो बुराक जे कननि ते पहुचे थो। हदीस अल्फाज़ आहिनि फरफज़ अरका, पूरो जिस्म जेको बुराक जानवर जो उन जे जिस्म मां पघर वही निकिरी वियो, हलियो पघर थी वियो सॼे जिस्म ते। कंहिंजे साम्हूं मूं ईअं कयो आहे, कंहिंजे साम्हूं मूं हरकत कई आहे। अॼु असां तव्हां मोहम्मद रसूलुल्लाह जो नालो त वठूं था पर नाफरमानियूं करियूं था।
असां तव्हांखे केरु ॿुधाए त तुंहिंजे ज़िंदगी जा हेतिरा अमल, तुंहिंजे ज़िंदगी जूं हेतिरियूं अदाऊं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिननि हदीसनि जे ख़िलाफ़, तुंहिंजो निमाज़ूं हदीसनि जे ख़िलाफ़, तुंहिंजो अक़ीदो मोहम्मद करीम जे तालीम जे ख़िलाफ़ असांखे जिस्म ते परेशानी विझां, शायदि हिकिड़ो फुड़ो बि, हिकिड़ो कतरो बि पघर जो कोन निकिरंदो त असां जॾहिं कलमो पढ़ियो आहे उनजी मुखालफ़त करियूं था। पर हीउ जानवर आहे, जन्नत जो जानवर आहे। अल्लाह जे रसूल जो नालो ॿुधी जिस्म मां पघर निकिरी वञे थो त मोहम्मद करीम जे साम्हूं एतिरी हरकत छो कई? एॾो एहतराम, एतिरी इज़त। उनजे करे पाण फरमायो आसमान ऐं ज़मीन जे विच में जेका मखलूक आहे उहा मुंहिंजी एहतराम करे थी, इज़त करे थी, मूंखे सुञाणनि था सवाइ नाफ़रमान इंसाननि जे ऐं सवाइ नाफ़रमान जिन्ननि जे। तव्हां ॾिसो अल्लाह जे रसूल जे तरफ़ वही खणी अचण वारो जिब्रील आहे अलैहिस्सलातु वस्सलाम, पर अल्लाह जा जेतिरा मलाइक आसमाननि में आहिनि उहे सभु मलाइक मोहम्मद करीम खे सुञाणनि था। पाण महराज ते वञनि पिया, महराज ते वञण जे टाइम ते अल्लाह जे रसूल खे सभु मलाइक सुञाणनि था। हदीसनि जे अंदरि महराज जो वाक़ियो तफ़सील सां मौजूद आहे। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हज़रत जिब्रील वठी वञनि था। पहिरिएं आसमान जो दरवाज़ो ठुकाइनि था। आसमान जे दरवाज़े जो दारोगो मलाइक पुछे थो केरु? हज़रत जिब्रील फरमाए थो ऐं जिब्रील आहियां। चई मम्माक, तोसां गॾु केरु आहे? चई मोहम्मद आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मूंसां गॾु मोहम्मद आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अॻियूं सवाल कोन थियो त मोहम्मद केरु आहे, मोहम्मद केरु आहे, अॻियूं सवाल कोन थियो। उमूमन ईअं थींदो आहे जेकॾहिं को माण्हू तव्हांजो सुञाणो अचे उन सां गॾु को अजनबी माण्हू हुजे, नालो पुछंदा, नाले खां पोइ ज़ात पुछंदा, उनजो मक़ाम हैसियत पुछंदा। मलाइक मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो ॿुधी आसमान जो दरवाज़ो खोले छॾे थो। ॿिए आसमान ते ईअं थिए थो, टे आसमान ते ईअं थिए थो, 7 आसमान ताईं जिब्रील चवंदो वञे थो मूंसां गॾु मोहम्मद आहे। तारुफ़ मलाइकनि वटि आहे। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो वठण सां आसमान जो दरवाज़ो खोलियो वञे थो। असां मुस्लमाननि पंहिंजे दिलनि जा दरवाज़ा खोलिया। इमामुल अंबिया जो नालो ॿुधण सां इताअत ऐं फरमाबरदारी जो जज़्बो असां मुस्लमाननि जे दिलनि में पैदा थियो त अॼु खां पोइ काइनात जे इमाम मोहम्मद रसूलुल्लाह जी नाफ़रमानी कोन कबी। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आसमाननि ते वञनि था। हर आसमान ते अल्लाह जे रसूल जी मुलाक़ात नबीअनि सां थिए थी। हज़रत ईसा सां, हज़रत इब्राहिम सां, हज़रत आदम अलैहिस्सलाम सां ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ पैगंबरनि सां अल्लाह जे रसूल जी मुलाक़ात थी। हर नबी जे बारे में पाण हज़रत जिब्रील खां पुछनि था ही नबी केरु आहे, ही नबी केरु आहे? ॿुधायो वञे थो ही आदम अलैहिस्सलाम आहे, ही इब्राहिम अलैहिस्सलाम है, ईसा अलैहिस्सलाम है। पर जेके नबी आसमाननि ते मौजूद आहिनि उन्हनि मां केरु बि मोहम्मद रसूलुल्लाह जे बारे में जिब्रील खां कोन थो पुछे त तोसां गॾु केरु आहे। असांजे बारे में जेको पुछंदो वञे उहो पाण केरु आहे, न जंहिं आसमान ते अल्लाह जो रसूल वञे थो जवाब मिले थो, भलीकार मिले थी, आलन व सालन चयो वञे थो मरहबन बि इब्न साले व नबी साले, भलीकार आहे, मरहबा आहे, आलन व सालन आहे हिन नेक पुट ऐं नेक नबी जे लाइ। अंबिया खे तारुफ़, अंबिया खे तारुफ़ छो न हुजे जॾहिं ही काइनात जो इमाम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहे अज़ीम इंसान आहिनि जंहिंखे उन्हनि शयुनि बि सुञातो जिन वटि ॾिसण जे लाइ अखियूं कोन हुयूं, दिमाग़ उन्हनि वटि कोन्हे, उन्हनि वटि मोहबत जे लाइ दिलि कोन्हे, पर उन जे बावजूदि उन्हनि शयुनि बि मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुञातो। पोइ ॿुधायो असां मुस्लमान जिन अल्लाह जे रसूल ते कलमो पढ़ियो आहे असां वटि मोहम्मद करीम जो एहतराम केतिरो हुजणु घुरिजे, असां केतिरी इज़त करियूं, केतिरे क़दुरु असांजे अंदरि अल्लाह जे रसूल जे इताअत ऐं फरमाबरदारी जो जज़्बो हुजणु घुरिजे। हदीस किताब सही बुखारी में, जामे तिरमिज़ी में, ॿियनि हदीस किताबनि में हदीसूं मौजूद आहिनि। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकिड़ी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु, उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु, उस्मान गनी सां गॾु जबल ओहद ते चढ़िया। ऐं हिकिड़ी रिवायत में अल्फाज हिरा पहाड़ी जा आहिनि, हिरा जबल जा आहिनि। हिरा जबल ते पाण चढ़नि था, अल्लाह जो रसूल मथे चढ़े थो। हदीस से अल्फाज आहिनि त उन जबल हरकत कई, लुॾण लॻो।
हरकत कई जबल लुटण लगो। अल्लाह अकबर। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो? पाण फरमाइंदा उस्कुन या उहुद फ़इन्नक अलैका नबियुन व सिद्दीकुन व शहीदान। ओ जबल उहुद कैसा हरकतूं करींदो? तोखे ख़बर आहे तो जबल जे मथां केर बीठो आहे? कायनात जो इमाम इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि ऐं उम्मत जो सिद्दीक आहे। ब शहीद आहिनि उम्मत जा तुंहिंजे मथां बीठा आहिनि। कायनात जे इमाम जबल खे चयो हरकत करण छॾे ॾे, खामोश थी बि। अल्लाह जे रसूल जो एतिरो एहतराम आहे, हू जबल बि ख़ामोश थी वञे थो। अॼु कायनात जे इमाम केतिरियूं हदीसूं मौजूदु आहिनि। तव्हां असांखे चयो त फलां कमु न करियो, फलाणी हरकत न करियो, फलां अमल न करियो। असां मुस्लमान ॿुधी करे पोइ बि उहे ई अमल, उहे ई करतूत, उहे ई गुनाह, उहे ई ग़लतियूं उन्हनि खे जारी रखंदा अचूं पिया। हुननि जबलनि एहतराम कयो, हरकतूं बंदि करे छॾियूं, लुॾण बंदि करे छॾियो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चवण ते इमामुल अंबिया जे ज़बान मां निकिरण वारा अल्फाज़ ॿुधी करे हरकत बंदि थी वञे थी। बल्कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हाज़ा जबलुन युहिब्बुना व नुहिब्बुहु। ही जबल उहुद आहे जेको असां सां मोहब्बत करे थो, असीं उन सां मोहब्बत करियूं था। छा जबल उहुद वटि अखियूं हुयूं? जबल उहुद वटि दिलि हुई। ऐं तव्हां अंदाज़ो लॻायो मोहम्मद रसूलुल्लाह जे बहादुरी जो, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अल्लाह जे ज़ात ते तवक्कुल जो अंदाज़ो इन हदीस मां लॻाए सघो था। ही मस्जिद केतिरी आहे? ऐं सम्झां थो त 30 ऐं शायदि 70-80 फुट जी हुजे, 30/80 जी। हीअ जेकर हींअर लुॾणु शुरू करे तव्हांजी मुंहिंजी कहिड़ी हालत थिए, कहिड़ी कैफ़ियत थी वञे। जबल उहुद 6 किलोमीटर में पखड़ियल आहे। उहो जबल लुॾे थो, अल्लाह जो रसूल मायूस कोन थो थिए, अल्लाह जो पैगंबर डिॼे कोन थो, बल्कि जबल खे चवे थो उस्कुन या उहुद फ़इन्न अलैका नबियुन व सिद्दीकुन व शहीदान। और जबल उहुद ख़ामोश थी बि, तुंहिंजे मथां मोहम्मद रसूलुल्लाह है, अबू बकर सिद्दीक आहे, उम्मत जा 2 शहीद आहे। केॾा पाण बहादुर हो, केॾो अल्लाह जे ज़ात ते तवक्कुल हो त रब मुंहिंजी हिफ़ाज़त कंदो, रब्बुल आलमीन मूंखे महफ़ूज़ रखंदो। अल्लाह अकबर। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह मस्जिद नबी जे अंदरि मौजूद उहो खजीअ जो थुड़ जंहिंखे टेक लॻाए पाण ख़ुतबो ॾींदा हुआ। हर जुमे जे ॾींहुं खजीअ जो थुड़ मोहम्मद रसूलुल्लाह जा फरामीन ॿुधंदो। प्यारे पैगंबर जो ख़ुतबे जेको थींदो हो ऐं उहो खजीअ जो थुड़ अल्लाह जे रसूल जे पोयां हूंदो। अॼु तव्हां असां बि ॿुधूं था अल्लाह जे रसूल जा फरमान, पैगंबर जूं हदीसूं, पर छा एतिरी मोहब्बत अल्लाह जे रसूल सां प्यारे पैगंबर जा फरमान ॿुधी असांजे अंदरि पैदा थिए थी जेतिरी उन बेजान थुड़ जे अंदरि बेजान जेको आहे खजीअ जे थुड़ में पैदा थी। हदीस अल्फाज़नि जॾहिं मिंबर ठाहियो वियो, पहिरियों ख़ुतबो अल्लाह जे रसूल मिंबर ते ॾिनो। हदीस अल्फाज़ आहिनि सौत सबी जीअं नंढड़ो ॿार रुअंदो आहे ईअं उहो खजीअ जो थुड़ रुए थो। अल्लाहु अकबर। त अॼु मोहम्मद करीम मूंखां परे थी वियो आहे, परे केतिरो थियो आहे, उहो खजीअ जो थुड़ बि उन जॻह ते आहे, उन सां गॾु वेझो मिंबर रखियो वियो आहे, उन ते अल्लाह जो रसूल बीठो आहे। एतिरी जुदाई, एतिरो विछोड़ो खजीअ जा थुड़ बर्दाश्त कोन था कनि। असां मुस्लमाननि कलमो पढ़ी सदियूं, मुस्लमान सालनि जा साल, महीननि जा महीना मोहम्मद करीम जे फरमाननि खां अलाए केतिरो दूरां खां परे हलिया वियासीं। ऐं हदीस जे अंदरि अल्फाज़नि कसौतल इशार जीअं 10 महीननि जी ढुकी उठड़ी उहा दाऊं कंदी आहे, झेराईंदी आहे, उनजे मुंहं मां आवाज़ निकिरंदा आहिनि, अहिड़ा आवाज़ खजीअ जो थुड़ कढे। बेजान शयुनि अल्लाह जे रसूल खे सुञा थो। नबूअत खां पोइ न, नबूअत खां पहिरीं बि अल्लाह जे पैगंबर जी हदीस। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा इन्नी लारिफ़ु हजरन बे मक्का कान युसल्लिमु अलैहि क़ब्ल नबुवा। पाण फरमायो मक्के में उन पत्थर खे सुञाणा थो जेको नबूअत खां पहिरीं मूं ते सलाम चवंदो, नबूअत खां अॻु में बि मूं ते सलाम चवंदो हो। पाण त अल्लाह जो रसूल नबी थियो, उनजे नबूअत खे तस्लीम कयोसीं, उन ते कलमो पढ़ियोसीं, पोइ बि असां मुस्लमान न पंहिंजी शिकिल सूरत अल्लाह जे रसूल वारी बनाइण लाइ तयारु आहियूं, न पंहिंजे लिबास खे मोहम्मद करीम जे फरामीन जे मुताबिक़ बनाइण जे लाइ तयारु आहियूं, न पंहिंजे ख़ुशियुनि ग़मियुनि खे अल्लाह जे पैगंबर जे तालीमात जे मुताबिक़ बनाइण जे लाइ तयारु आहियूं। इमामुल अंबिया जो एहतराम ॾिसो,
इमामुल अंबिया जो अल्लाह जे बाक़ी मखलूक में इज्जत ॾिसो, जिन केॾा सरकश हूंदा आहिनि, जिन केतिरा सरकश आहिनि, केतिरियूं शरारतूं कनि था, केतिरो माण्हुनि खे तंग कनि था, पर इहे जिन बि जॾहिं पहिरीं मुलाक़ात मोहम्मद रसूलुल्लाह सां कनि था त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो पढ़ी वठनि था, प्यारे पैगंबर जे एहतराम में ईमान आणीनि था, सुञाणी वठनि था, पंहिंजे क़ौम खे वञी दावत ॾियनि था, जंहिं दावत खे अल्लाह क़ुरान में बयानु कयो आहे। वादी नखला में अल्लाह जे रसूल सां मुलाक़ात थिए जिन्हनि जी क़ुरान ॿुधनि था ऐं पंहिंजे क़ौम खे वञी छा था चवनि, इन्ना समेना क़ुरान किताबन, अॼु असां क़ुरान अजबा, अॼु असां अजीब किताब ॿुधो आहे, अजीब क़ुरान ॿुधो आहे, यहदी इलल हक़, जेको हक़ जे तरफ़ रहनुमाई करे थो, हिदायत जे तरफ़ रहनुमाई करे थो। या क़ौमना अजीबु दाई अल्लाह, ओ असांजे क़ौम जा जिन्नो अल्लाह जो दाई रब जे तरफ़ दावत ॾियण वारो ज़मीन ते अची वियो अथव। या क़ौमना अजीबु दाई अल्लाह व आमिनू बिही यग़फिर लकुम मिन ज़ुनूबिकुम व युजिरकुम मिन अज़ाबिन अलीम। इन दावत ॾियण वारे जे दावत खे क़बूल करियो, अल्लाह तव्हांजा गुनाह माफ़ कंदो, रब तव्हांखे जहन्नम जे दर्दनाक अज़ाब खां महफूज़ रखंदो। पर अजीबु दाई अल्लाह, इन दाई जे दावत खे क़बूल करियो। वमन लम युजिब दाई अल्लाह फलैसा बिमुअज्जिज़िन फिल अर्दि वलैसा लहू मिन दूनिही औलिया उलाइका फी ज़लालिम मुबीन। जिन पंहिंजे क़ौम खे चवनि था कायनात जो इमाम अची वियो आहे, मोहम्मद करीम अची वियो आहे, हिन जे दावत खे क़बूल करे पंहिंजा गुनाह माफ़ करायो, हिन जे दावत खे क़बूल करे पाण खे जहन्नम जे बाहि खां बचायो। पर यादि रखिजो, जंहिं माण्हूअ जंहिं इंसान या जिन हिन प्यारे पैगंबर जे दावत खे क़बूल न कयो, फलैसा बिमुअज्जिज़िन फिल अर्द, पोइ ज़मीन में अल्लाह खे कमज़ोर करण वारो कोन्हे, ही रब खां ॾाढो कोन्हे जो अल्लाह जे मोकिलियल रसूल जी नाफ़रमानी करे, अल्लाह खां ॾाढो कोन्हे जो उन मोहम्मद करीम जे दावत खे क़बूल न करे। वलैसा लहू मिन दूनिही औलिया, उन अल्लाह खां सवाइ उनजो को जेको दोस्त कोन हूंदो। उलाइका फी ज़लालिम मुबीन, इहे माण्हू चिटी ऐं पधरी गुमराही में आहिनि, जेके मोहम्मद रसूलुल्लाह जे अचण खां पोइ उन जे दावत खे क़बूल नथा कनि। केर पिया चवनि? जिन पिया चवनि। हिन जिन्ननि जेका दावत ॾिनी, अल्लाह खे उहा दावत एतिरी प्यारी लॻी, रब खे एतिरी वणी, एतिरी महबूब लॻी, जो उन्हनि अल्फाज़नि खे अल्लाह क़ुरान जे अल्फाज़ जो जामू पहिराए क़ुरान में उनखे ज़िक्र करे छॾियो। क़यामत जे ॾींहं ताईं दुनिया में अचण वारा इंसान जिन्ननि जे इन पैगाम खे, इन दावत खे पढ़ंदा ऐं हिकु हिकु हरफ़ ते 10 नेकियूं माणींदा, 10 नेकियूं माणींदा। अजीबु दाई अल्लाह, अल्लाह जे तरफ़ दावत ॾियण वारो अची वियो, इन जे दावत खे क़बूल करियो। जिन्हनि जॾहिं मुलाक़ात कई मोहम्मद रसूलुल्लाह सां, उन्हनि जे अक़ीदनि में केतिरो इनक़िलाब आयो, उन्हनि जे अमलनि में केतिरो इनक़िलाब आयो। चवण लॻा असां अल्लाह जे ज़ात ते ईमान आंदो आहे, लन नुशरिक बिरब्बिना अहदा, अॼु खां पोइ अल्लाह जे ज़ात सां कंहिंखे शरीक कोन कंदासीं। छो त ही पैगंबर तौहीद जी दावत खणी आयो, ही पैगंबर अल्लाह जे हिकराई जी दावत खणी आयो आहे। जेकॾहिं हिन नबी जे अचण खां पोइ बि असीं शिरक कंदा रहूं, क़ब्र परस्ती करियूं या मुख़्तलिफ़ क़िस्म जा शिरक कंदा रहूं, पोइ असां हिन नबी जे दावत खे क़बूल त कोन कयो। अॼु खां पोइ अल्लाह जे ज़ात सां शिरक न कंदासूं, असां हिन जे ज़ात ते ईमान आंदो। ऐं छा था चवनि? हिन खां अॻु में हिन नबी जे दावत खे ॿुधण खां पहिरीं असीं इहो सम्झंदा हुआसीं त दुनिया जो को इंसान, को जिन अल्लाह जे ज़ात ते कूड़ कोन हणंदो, अल्लाह जे ज़ात ते केरु कूड़ कोन हणंदो। पर अॼु जॾहिं पैगंबर जे दावत खे ॿुधोसीं, ख़बर पई त दुनिया में केतिरा इंसान मौजूदु आहिनि, केतिरा जिन मौजूदु आहिनि जेके अल्लाह जे ज़ात ते बि कूड़ हणंदा। हाणे उन्हनि जे कूड़नि में कोन ईंदासूं, अॼु खां पोइ उन्हनि जे ठगियुनि में कोन फासंदासूं, अॼु खां पोइ अकेले अल्लाह जी इबादत कंदासूं ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालीमात ते हलंदासूं। अॼु दुनिया में ॾिसो, माण्हू चवंदा आहिनि वीचारा सादा सुदा, हर मौलवी मस्जिद जे मेंबर ते बि तकरीर करे थो, कूड़ कीअं हणंदो? केतिरा ई कूड़ हणंदा, तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं तव्हां अल्लाह जे क़ुरान खे पढ़ंदा, पैगंबर जे असुल तालीमात मां वाक़िफ़ थींदो, तॾहिं तव्हांखे ख़बर पवंदी त केरु थो कूड़ हणे। असीं क़ुरान हदीस खे वेझा कोन वञूं, मुतालो करण लाइ तयारु कोन आहियूं, अल्लाह जे असुल दीन खे सम्झण जे लाइ तयारु कोन आहियूं। कूड़नि खे असीं कीअं पकड़े सघंदासीं? जिन्हनि तरह पकड़ियो
जॾहिं मोहम्मद रसूलुल्लाह जे दावत खे ॿुधो, जॾहिं क़ुरान ॿुधो, जॾहिं प्यारे पैगंबर जी दावत ॿुधी त ॿुधाइण जो मक़सदु हीअ आहे अल्लाह जी जेतिरी मख़लूक आहे सभिनी में काइनात जे इमाम जो हया, एहतराम ऐं इज़त मौजूदु आहे। इन शइ जी ज़रूरत आहे असां मुस्लमाननि में ख़ुसूसी तौर ते जेके कलमूं पढ़ूं था, पैगंबर सां चऊं था जान खां वधीक मोहब्बत आहे, नामूस रिसालत पर जान भी कुर्बान है, लेकिन वारो अचे अमल जो, टाइम अची वञे पैगंबर जे इत्तिबा ऐं फरमाबदारी जो त ही मुसलमान बि पुठी ॾियणु शुरू करे छॾे। मूंखे ॿुधायो इहा किथां जी मोहब्बत आहे? इहा कहिड़ी मोहब्बत आहे जंहिं मोहब्बत में इताअत जो जज़्बो कोन्हे, जंहिं मोहब्बत में फरमाबदारी जो जज़्बो कोन्हे। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं केतिरियूं हदीसूं सही मुस्लिम में हदीस मौजूद आहे, उठ जंहिंखे मालिक सही चारो कोन ॾींदो हो, गाह कोन ॾींदो हो, जॾहिं उन जी नज़र बि अल्लाह जे रसूल ते पई तॾहिं अखियुनि मां दारो कतार ॻोड़ा वई आया, रोअण लॻो, अल्लाह जे पैगंबर खे शिकायत करण लॻो। उन्हनि जानवर खे ख़बर हुई त इंसाफ़ हितां मिलंदो, जानवरनि खे ख़बर हुई इंसाफ़ हितां मिलंदो, हीअ इंसाफ़ वारी अदालत आहे। इन जे करे क़ुरान मुनाफ़िक़नि जे बारे में फरमायो त मुनाफ़िक़ पैगंबर जी पैरवी नथा कनि, छा हू सम्झनि था ऐं यहीफ़ अल्लाहु अलैहिम व रसूलुहु, अल्लाह उन जो रसूल हिन ते ज़ुल्म कंदा तॾहिं पैरवी नथा कनि, तॾहिं ॻाल्हि नथा मञनि अदा अल्लाह जे रसूल फलाणो हुकुम ॾिनो, इन ते अमल करणु असांजे लाइ ज़ुल्म आहे, असां सां ज़्यादती आहे, इन जे करे आउं इन ते अमल कोन थो करियां। जानवरनि खे ख़बर हुई हितां जेको फ़ैसिलो मिलंदो, हितां जेको ॻाल्हि थींदी उहा इंसाफ़ ते मबनी हूंदी। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह उन उठ जे मालिक खे घुराए फरमायो ऐन रब्बु हाज़ल जमल, हिन उठ जो मालिक किथे आहे? आयो अल्लाह जे रसूल फरमायो इत्तक़ुल्लाह फी हाज़िहिल बहाइमिल मुअजबा, हे बेज़बान जानवर आहिनि, हिननि जे बारे में अल्लाह खां डिॼो। अॼु तव्हां ॾिसो मुआशिरे जे अंदरि असांजे रसूल त जानवरनि जा हक़ बयानु कया, गॾह गाॾी में ॿधल गॾह जी हालत ॾिसो, माण्हू कीअं था उनखे मारीनि, एतिरो उन ते भार रखंदा आहिनि, गॾह गाॾी में एतिरो वज़न रखंदा आहिनि जो गॾह मथे खॼी वेंदो आहे, पोइ माण्हू वरी सेल्फियूं ठाहींदा आहिनि। शर्म अचणु घुरिजे, हीअ अल्लाह जी मख़लूक आहे, हीअ अल्लाह जी मख़लूक आहे, अल्लाह जे मख़लूक ते रहम करियो, वरना क़यामत जे ॾींहुं रब्बुल आलमीन जो हिसाब वठंदो, अल्लाह हिसाब वठंदो। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह खे उन उठ बि सुञाणी वरितो। इमाम अलबानी रहमहुल्लाह सिलसिला सहिया जे अंदरि हिकिड़ी हदीस ज़िक्र कई आहे, अल्लाह अकबर, अल्लाह जे पैगंबर जा सहाबा सफ़र में अचनि पिया, काइनात जे इमाम सां गॾु हिकिड़े बाग़ जे वेझो अची वेठा, तरसिया, पूरो काफ़िलो लथो, अल्लाह जो रसूल उते आहे, उठनि जो मालिक बाग़ अंदरि दाख़िल थियो, भई उठ उन बाग़ में आहिनि, उठनि जो मालिक बाग़ में दाख़िल थियो त उठनि में एतिरी मस्ती हुजे, एतिरो जुनून हुजे जो पंहिंजे मालिक जे पोइ कढ लॻा, पोयां लॻा, भॻो वीचारो बाग़ मां ॿाहिरि निकिरी आयो, डोड़ंदो आयो अल्लाह जे रसूल वटि, अल्लाह जे रसूल मुंहिंजा उठ आहिनि, हिन बाग़ में आहिनि, उहे उठ मूंखे पकड़ण कोन था ॾियनि बल्कि मूंखे मारीनि था, मूं ते हमिलो कनि था। क़ुर्बान वञे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मक़ाम तां, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान तां क़ुर्बान वञे। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा अचो हलंदासूं बाग़ में, हाँ पाण इहो कोन फरमाए भई जानवर आहिनि बिगड़ी पिया आहिनि, हाणे केरु हिननि में हथु विझे, हिननि जे साम्हूं केरु हले? रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻु में रवाना थियनि था, सहाबा किराम जो काफ़िलो इन मंज़र खे ॾिसण लाइ वञे पियो त ही जानवर आहिनि, उठ आहिनि, जिन मां धणी जो हया बि ख़तमु थी वियो आहे, मालिक जो एहतराम बि ख़तमु थी वियो आहे, पर रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञनि पिया जिन खे सॼी ज़िंदगी इन्हनि उठनि ॾिठो बि कोन्हे। काइनात जो इमाम इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह बाग़ में दाख़िल थियनि था, सभिनी खां अॻु में सहाबा जो काफ़िलो पोयां आहे, उठनि जो मालिक पोयां अचे पियो, अल्लाह जो रसूल अॻु में आहे, पाण बाग़ में दाख़िल थिया, उन्हनि उठनि जी जीअं नज़र पई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, हदीस अल्फाज़ आहिनि, उतां खां पंहिंजो कंधु झुकाइनि था। तव्हां शायदि सम्झंदा हूंदा तव्हां ॿाराड़ी जा माण्हू आहियो, पर असीं थर जा माण्हू उठ जे फितरत खे वधीक सम्झूं था। उठ में जीअं मस्ती थींदी तीअं कंधु मथे खणंदो आहे, गोड़ कंदो, मुंहं मां जेको सो गिजी निकिरंदी आहे, पंहिंजी मस्ती ऐं पंहिंजो जुनून ॾेखारींदो आहे। उठ कंधु हेठि करे वरितो, माना मस्ती ख़तमु थी वई, जुनून ख़तमु थी वियो, हलियो
अल्लाह जे रसूल के ॾिसी पंहिंजो कंधु हेठि कंदा। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻिते वधंदा वञनि था। उठ अॻियां खां अल्लाह जे रसूल जे तरफ़ अचनि पिया। जॾहिं काइनात के इमाम मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पहुचंदा, हदीस अल्फाज़ आहिनि, पंहिंजा गोॾा झुकाए ज़मीन ते वेही रहंदा ऐं पंहिंजो कंधु बि हेठि करे छॾींदा। अल्लाह जे रसूल फरमायो, उठनि जो मालिक किथे आहे? उठनि जो मालिक किथे आहे? मालिक चयो, अल्लाह जे रसूल मां मौजूद आहियां। काइनात जे इमाम फरमायो, मुहार खणी अच, रसियूं खणी अच, ऐं हिननि उठनि जे नक में तोखे लॻाए ॾियां। काइनात जे इमाम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा मुहार, उहा नकील जेका उठ जे नक में लॻाए ॾिनी। पाण फरमायो, अॼु खां पोइ तोसां ई कॾहिं बि मस्ती कोन कंदा। जॾहिं सहाबे किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन इहो मंज़र ॾिसनि था, हैरान थी वञनि था, छा मक़ाम आहे काइनात जे इमाम जो, जंहिंजे साम्हूं मस्त उठ पंहिंजे मस्ती जे बावजूद, पंहिंजे जुनून जे बावजूद झुकी पवनि था। अॼु हिन मुस्लमान खे माल जी मोहब्बत, माल जी मस्ती, जवानी जो जुनून आहे। पैगंबर जी परवाह कोन्हे, रसूल जे फरमाननि जी का परवाह कोन्हे। इन माल जे जुनून में, माल जे मस्ती में, जवानी जे मस्ती में, हुस्न जे मस्ती में दोस्त अहबाब ऐं वॾो असर रसूख ऐं वॾी अवाम मुंहिंजे पोयां आहे। इन मस्ती में कॾहिं रसूल जी नाफ़रमानी न कजो। पोइ त बहितर आहिनि इहे जानवर जिन इन हाल में बि काइनात जे इमाम खे सुञातो। साहबे किराम फरमाईंदा, अल्लाह जा रसूल इन्हनि उठनि पंहिंजा कंध तव्हांजे साम्हूं झुकाए छॾिया, छा असीं तव्हांखे सजदो न करियूं? हुननि में जज़्बो हो, साहबा में इताअत फरमाबदारी जो जज़्बो हो त जानवर त असां खां बि भला थी विया जिन पैगंबर जे साम्हूं पंहिंजो कंधु ज़मीन ते रखियो आहे। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मा कान ले बशरिन अन यसजुद ले बशरिन, कंहिं बि इंसान खे इजाज़त कोन्हे त कंहिं इंसान जे साम्हूं सजदो करे, उहो भले पीर हुजे, सैयद हुजे, सैयदनि जो सरदार हुजे, अंबिया जो सरदार मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो न हुजे। पर पाण फरमाईंदा, इंसान जे साम्हूं सजदो करे इन शइ जी इस्लाम में गुंजाइश कोन्हे, इजाज़त कोन्हे। अॼु दुनिया जा पीर ॾिसो, असली पीर हो, असली पीर हो जिन माण्हुनि खे झुकण कोन ॾिनो, पंहिंजे पेरनि ते सजदो कोन करण ॾिनो। अॼु माण्हुनि जी हालत ॾिसो, मुर्शिद ऐं मुरीद उन्हनि जो मंज़र ॾिसो, कीअं पेरनि ते किरनि था, कीअं चुमियूं ॾियनि था, सजदे जी कैफ़ियत इख़्तियार कनि था। लेकिन ही ज़ालिम उन अवाम खे रोकण लाइ तयारु कोन आहिनि त हिन शइ जी इस्लाम में इजाज़त कोन्हे। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शइ खां रोकियो, प्यारे पैगंबर रोकियो। इन्हनि जानवरनि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुञातो। सही मुस्लिम जे अंदरि हदीस आहे, काइनात जो इमाम हिकिड़े जंगी सफ़र तां वापसि अचनि पिया, पाण काफ़िले में अचनि पिया, हिकिड़ी जॻह ते अची तरसिया। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु जॻह ते अची तरसिया। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह खे क़ज़ाए हाजत जी ज़रूरत पई, हाजत पूरी करण की जरूरत पई। पाण एतिरा शर्मीला हुआ, एतिरा हयादार हुआ, जॾहिं जंगल में निकिरंदा हुआ हाजत पूरी करण जे लाइ त तमामु घणो निकिरी वेंदा हुआ। अॻिते साहबे किराम फरमाईंदा, एतिरो निकिरी वेंदा हुआ जो को माण्हू पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसे न, एतिरो अॻिते निकिरी वेंदा हुआ। पर हिते जिते पाण तरसिया आहिनि, जंहिं जॻह ते लश्कर लथो आहे, हिते को अहिड़ो वण ई नज़र कोन पियो अचे। घाटो वण हुजे जंहिंजे ओट में वेही अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़रूरत पूरी करे पाण अॻियां विया, अञा अॻिते हलंदा विया, अॻिते हलंदा विया, को वण नज़र कोन पियो अचे। अॻियां विया, अल्लाह जे रसूल खे ॿ वण नज़र आया, पर ॿई वण छिटा हुजनि ऐं अलॻि अलॻि हुजनि। उहे बि इन शइ जा जेको आहे सो क़ाबिल कोन हुआ त उन मां कंहिं बि हिकु वण जे ओट में वेही अल्लाह जो रसूल पंहिंजी हाजत पूरी करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा कयो, फ़अख़ज़ बिग़ुस्निन मिन अग़सानिहा, हदीस अल्फाज़ आहिनि, हिकिड़े वण जे टारी मां पाण पकड़ियो, हिकिड़े वण जे टारी मां पाण पकड़ियो, पाण हलिया विया, वण पोयां हलियो वियो, वण पोयां हलियो वियो, अल्लाह जे रसूल जे पोयां, वण बि पैगंबर जे पोयां हलिया आहिनि। असां मुस्लमान उन पैगंबर जे पोयां हलण लाइ तयारु आहियूं, उन जे फरमाननि ते हलण जे लाइ तयारु आहियूं। साहबे किराम फरमाईंदा, वरी पाण वञनि था ॿिए वण वटि, वरी उनखे पकड़ींदा ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तव्हां ॿई वण पाण में मिली बीहो त आऊं पंहिंजी हाजत पूरी करे वठां।
बिनी वणन के पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण में मिलाइन था। अल्लाह जे रसूल असांखे भी चयो न पाण में रिश्तेदारी जोड़ियो, पाण में मिलो, एक बे का टुटो ना। वणन के अल्लाह जे रसूल चयो उहे वण पाण में मिली गया। असी मुसलमान पंहिंजे ते भाउ मुसलमान सां मिलण जे लाइ तैयार कोन्हे। अल्लाह जे रसूल फरमायो सफ़ बंदी में नमाज में पाण में मिली बियो, विच में वेछो न छॾियो, जगह न छॾियो, शैतान अंदर दाख़िल थिए थो। ही मुसलमान पंहिंजे मज़हबी तासुब जे करे उन ॻाल्हि ते क़ाइम आहे। अल्लाह जे रसूल जे फरमाननि जे करे पंहिंजे मुसलमान भाउ सां पंहिंजो पेर ऐं कदम मिलाइण जे लाइ तैयार कोन्हे। ॿई वण पाण में मिली विया, ओट करे बीठा, पर्दो करे बीठा ऐं कायनात जे इमाम मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी हाजत ऐं ज़रूरत पूरी करे वई। मुसलमानों कामयाबी इन शइ में आहे त सिर्फ़ असां कलमो न पढ़ूं, सिर्फ़ असां क़ुरान खे आसमानी किताब न समझूं, बल्कि उन्हनि ते अमल करण जो जज़्बो पैदा करियूं जंहिंजे अंदरि असांजे लाइ कामयाबी आहे। सुनन धारमी अल्लाह जे रसूल जी हदीस आहे, सुनन धारमी में पाण फरमाईंदा ला तगुर्रनकुम हाज़िहिल मसाहिफुल मुअल्लका। तव्हांजे घरनि में जेके क़ुरान जा सहीफ़ा लटकिया पिया आहिनि, को किथे अलमारी में पियो आहे, को किथे पियो आहे, इहे सिर्फ़ खाली रखियल, इन में तव्हां धोखे में न अचिजो। असांजे घर में क़ुरान पियो, धोखे में न अचिजो। इक़राउल क़ुरान, क़ुरान खे पढ़ो। जंहिं दिल में क़ुरान हूंदो अल्लाह उन दिल खे जहन्नम जे बाहि खां बचाईंदो। सिर्फ़ घरनि में नुस्ख़ा पिया आहिनि, घरनि में सहीफ़ा पिया आहिनि, इन क़ुरान पैगाम कहिड़ो ॾिनो, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एहतराम कहिड़ो सेखारियो, अदब कहिड़ो सेखारियो, उन शइ खे पढ़ो, सम्झो ऐं उन जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियो। क़ुरान असांखे छा थो चवे? अल्लाहु अकबर। खोलियो सूरह हुजरात, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा फरमान पढ़ी त ॾिसो। फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैन यदयिल्लाहि व रसूलिही। ऐ ईमान वारो, अल्लाह उन जे रसूल खां अॻियां न वधो, अल्लाह उन जे रसूल खां अॻिते न वधो, अल्लाह उन जे रसूल जे पोयां हलो। ऐ ईमान वारो ला तजहरू बिलक़ौलि कजहरि बादिकुम लिबादिन अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशऊरून। अल्लाह जे रसूल जे साम्हूं पंहिंजो आवाज़ मथाऊं न करियो। पैगंबर जो आवाज़, पैगंबर जा अल्फाज अॼु बि मौजूद आहिनि। इहे हदीसूं कंहिंजा अल्फाज आहिनि, कंहिंजे ज़ुबान मां निकितल आहिनि, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़बाननि मां निकितल लफ़्ज़ आहिनि। इन्हनि लफ़्ज़नि जे साम्हूं बि पंहिंजो आवाज़ मथाऊं न करियो। पैगंबर जो फरमान अचे, फरमान अची वञे, चओ समिअना व अताना, ॿुधोसूं ऐं मञियोसूं। टियों लफ़्ज़ हिकु मोमिन ऐं मुसलमान जे दिलि मां न निकिरणु घुरिजे। वो पंहिंजा इख्तियारात, पंहिंजूं मर्ज़ियूं सभु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मर्ज़ी ते, पैगंबर जे पसंदि ते क़ुर्बान कंदो, छाकाणि त ईमान इन शइ जो नालो आहे। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता यकून हवाउ तबअन लिमा जितु बिही। पाण फरमाईंदा तेसि ताईं तव्हां मां को माण्हू मोमिन नथो थी सघे जेसि ताईं पंहिंजे ख़्वाहिशात खे मूं मोहम्मद करीम जे आंदल शरीयत जे ताबेदार न बनाए। अॼु तव्हां मुंहिंजी ख़्वाहिशात आहिनि, असांजो पसंदूं आहिनि, ही फलाणी मुंहिंजी पसंदि, फलां मुंहिंजी पसंदि। सही ॻाल्हि सची, हदीस में ईअं आहे, दीन ईअं थो चवे, पैगंबर ईअं थो चवे, पर मूंखे ईअं थो सुठो लॻे, मुंहिंजी दिलि हीअं थी चवे। इहा आहे ख़्वाहिशात परस्ती। इहा छा आहे? ख़्वाहिशात परस्ती आहे। हिकिड़ो शिरक ज़ाहिरी आहे, ॿियो शिरक बातिनी आहे। ज़ाहिरी शिरक इहा आहे, माण्हू क़बर ते वञे, क़बर परस्ती करे, क़बर जी पूॼा करे, कंहिं वण जी पूॼा करे, कंहिं पत्थर जी पूॼा करे। पर ॿियो मख़फ़ी शिरक अथव त तव्हां पंहिंजे नफ़्स जी इबादत करियो। तव्हां असां पंहिंजे नफ़्स जी इबादत करियूं, जीअं रब चवे ईअं न करियूं, जीअं मुंहिंजी दिलि चवे थी ईअं करियूं, जीअं पैगंबर चवे थो ईअं न करियां, जीअं मुंहिंजी दिलि चवे थी ईअं करियां। क़ुरान उनखे बि शिरक चयो आहे। अरअयत मन इत्तख़ज़ इलाहहु हवा। तव्हां उन माण्हू खे कोन ॾिठो जंहिं पंहिंजे ख़्वाहिशात खे पंहिंजो रब बनायो, पंहिंजे ख़्वाहिशात खे पंहिंजो रब बनायो आहे। जीअं रब जो चवणु मञणु घुरिजे, जीअं अल्लाह जो हुकुम मञणु घुरिजे, ईअं ई पंहिंजे ख़्वाहिशात जो पैरोकार आहे, पैरवी करे थो। फमसलुहु कमसलिल कल्ब। क़ुरान फरमायो इन जो मिसाल कुते वांगुरु, इन जो मिसाल कुते वांगुरु आहे। कुते खे जेकॾहिं खाराए छॾींदो, ढो कराए थधी छां में विहारींदो, त बि ज़बान निकिती पई हूंदी, सहकंदो पियो।
जेकर उनके भुख ते रखंदो, काड़े में गर्मी में हुंदो, तब उनकी हालत इहा हुंदी। फरमाए ख़्वाहिश परस्त इंसान जेको आहे, जेकर उन वटि अल्लाह जूं नेमतूं हूंदियूं तब ख़ुशि कोन हूंदो, जेकर न हूंदियूं तब ख़ुशि कोन। छो त हीउ रब जे ते ईमान आणण वारो कोन्हे, ही ख़्वाहिश परस्त है, पंहिंजो नफ्स परस्त है। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन ॾिसो दुनिया जा केॾा अज़ीम इंसान आहिनि। हज़रत ख़ब्बाब बिन अर्त रज़ियल्लाहु ताला अन्हु बीमार थियो। सही बुखारी जे हदीस जा अल्फाज आहिनि, आख़िरी टाइम है, पेट जी का बीमारी थी है, अहिड़ी बीमारी थी है जंहिंजे करे 7 ॾंभ ॾिना विया पेट ते। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो पेट जी जॻह केतिरी आहे, इन ते जेकर 7 ॾंभ ॾिजनि त सॼो पेट ॾंभिजी वेंदो, सॼो पेट ॾंभिजी वेंदो। 7 ॾंभ ॾिना विया, पर उन्हनि ॾंभनि में तकलीफ़ एतिरी थी, हालांकि अल्लाह जे रसूल बाद में रोकियो। पाण फरमायो ॾंभ वारो इलाज न करियो, ही बाहि वारो इलाज जेको आहे इहा सज़ा अल्लाह ई ॾेई सघे थो। कंहिं शइ खे बाहि में साड़ियो न, का शइ बाहि में गरम करे कंहिं जानवर खे ॾंभ न ॾियो, कंहिं इंसान खे ॾंभ न ॾियो, बाहि वारो अज़ाब अल्लाह ॾेई सघे थो। हज़रत ख़ब्बाब बिन अर्त चवे थो आख़िर में एॾी तकलीफ़ थी आहे, एतिरी तकलीफ़ आहे जो चवे थो अल्लाह जे रसूल जी हिकिड़ी हदीस मुंहिंजे साम्हूं न हुजे हा त आउं अल्लाह खां दुआ घुरां त मुंहिंजा मालिक मूंखे मौत ॾे, हिन ज़िंदगी खां मौत मूंखे अता फरमाए। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो डायरेक्ट अल्लाह खां मौत न घुरंदा करियो, डायरेक्ट अल्लाह खां मौत न घुरंदा करियो। इंसान जेको ज़ाहिर साम्हूं नज़र अचे पियो उन हिसाब सां फ़ैसिला कंदो आहे। रब ॼाणे थो त कोई मुस्तक़बिल में तोला भलायूं रखियल हुजनि, तूं त चवीं थो अल्लाह हाणे मूंखे मारे छॾ, पर अल्लाह अॻियां तुंहिंजे लाइ के भलायूं रखियूं हुजनि। जेकर तव्हांखे तकलीफ़ आहे, बे इंतिहा तकलीफ़ आहे, नाक़ाबिले बर्दाश्त तकलीफ़ आहे, अल्लाह जे रसूल फरमायो पोइ अल्लाह खां दुआ घुरो, अल्लाहुम्मा इन कानतिल हयातु खैरन ली, अल्लाह जेकर ज़िंदगी मुंहिंजे लाइ बहितर आहे त मूंखे ज़िंदगी ॾे, जेकर मौत मुंहिंजे लाइ बहितर हुजे त पोइ मूंखे मौत ॾे। डायरेक्ट ईअं न चओ अल्लाह हाणे मूंखे मार, बसि हाणे मूंखां बर्दाश्त कुझु कोन थो थिए, हाणे आउं कंहिं शइ खे जी सह मुंहिंजे अंदरि कोन्हे, डायरेक्ट अल्लाह खां दुआ न घुरो। हज़रत ख़ब्बाब बिन अर्त चवे थो पैगंबर जे इन हदीस जे करे अल्लाह खां दुआ कोन थो घुरो। ऐं असां मुस्लमान अल्लाह रहम फरमाए, अल्लाह सां अहिड़ी आज़माइश में न आणे। असां ते जॾहिं तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि तॾहिं हदीस जी मुखालफ़त छा, असीं क़ुर जी बि मुखालफ़त कंदा आहियूं। केतिरा माण्हू शिरक में पवंदा आहिनि, केतिरा माण्हू मुवहिद तौहीद परस्त, आख़िर में बीमारियूं थींदियूं आहिनि, कैंसर थींदी आहे, ॿी बीमारी थींदी आहे, माण्हू चढ़ी वेंदा आहिनि वर मुशरिकनि जे, तावीज़ पिया वठंदा आहिनि ऐं ग़लति क़िस्म जा कम पिया कराईंदा आहिनि। छो? असांजे लाइ मजबूरी आहे। अल्लाह जे रसूल छा फरमायो, इन कोते तव हुर्रिक तव, जेकर तव्हांजे जिस्म खे टुकड़ा टुकड़ा कयो वञे, तव्हांजे जिस्म खे बाहि में साड़ियो वञे, तब अल्लाह जे ज़ात सां शिरक न कजो, अल्लाह जे ज़ात सां शिरक न कजो। ही उहे दुनिया जा इंसान आहिनि जिन आख़िरी दम ताईं मुहम्मद रसूलुल्लाह सां वफ़ादारी करे ॾेखारी। त असां तव्हां मुसलमाननि खे घुरिजे असीं प्यारे पैगंबर जो हक़ीक़ी एहतराम करियूं, ऐं हक़ीक़ी एहतराम अल्लाह जे रसूल जो छा आहे, पैगंबर ते ईमान आणे मुहम्मद करीम जी पैरवी करे, पंहिंजी शिकिल सूरत लिबास ख़ुशी गमी पंहिंजा मामलात हर मुमकिन कोशिश करे अल्लाह जे प्यारे पैगंबर जे हुक्मनि जे मुताबिक़ तालीमात जे मुताबिक़ बनाइण घुरिजनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे साईं मूंखे तव्हांखे नेक ऐं साले अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।